तो डेंजरस या तव्हां कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियो मूंखे? मां हैरान आहियां। आई एम शॉक्ड। अञा त तव्हां कुझु बि न आहे ॿुधो अली साहब। जेके मुसीबतूं असांजी क़ौम बर्दाश्त कयूं आहिनि न, जेकॾहिं मां तव्हांखे पूरी दास्तान ॿुधायां त तव्हांजी दिलि ॾकी पवंदी। मां त तव्हांखे सिर्फ़ु उहो कुझु ॿुधाए रहियो आहियां जेको मूं पंहिंजनि वॾनि खां ॿुधो आहे। मिस्टर अली, तव्हां हिते ओरिएंटल स्टडीज़ जी रिसर्च करण आया आहियो न? कुझु रिसर्च पंहिंजी क़ौम ते कयो जेको नस्ल हिते आबाद आहे ऐं हिते रहे थो। इहो ज़मानो हुयो जॾहिं असांजे आबा अजदाद खे ज़बरदस्ती पकड़े ज़ंजीरनि में जकड़े सामुंडी जहाज़नि ऐं ॿेड़नि में ज़ंजीरनि में क़ैद करे उन्हनि खे आंदो वियो हो ऐं उन्हनि खे पंहिंजो ग़ुलाम बनायो वियो। ऐं उन खां पोइ उन्हनि खे लोह जे पिंजरनि में क़ैद करे ज़ंजीरनि सां ॿधी उन्हनि खे मंडियुनि में हुननि जी ॿोली लॻाई वेंदी हुई। उन्हनि खे जानवर वांगुरु लोह जे पिंजरनि में क़ैद कयो वेंदो हुयो। What? अच्छा। उन्हनि खे बाहि ते टंगे उन्हनि जे जिस्म मां गोश्त ऐं चर्बी अलॻि कई वेंदी हुई। Oh my God! ऐं उहा चर्बी उन वक़्त जा हकीम ऐं तबीब दवाउनि में इस्तेमाल कंदा हुया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।